हाणे असांजे औरतुनि न्याणियुनि ऐं असांजे भेनरुनि जो जेको लिबास आयो आहे उन ते त नज़र कयो त गैरत जा जनाज़ा त विया पर शैतान ई मुल्क छॾे मथा उगाड़ा वार कटियल हे चेली बेली निकतल हीअ जेका बाह है न इहा हिते है ये सॼी ठूठ ऐं डोरो निकतो पियो आहे। हाणे मुल्लनि मौलवियुनि तबलीगियुनि हाजियुनि उमरनि जलसन ॿुधण वारनि जे घरनि में बि न्याणियुनि नंढनि खां वठी वॾी अदीअ खां वठी इहा ॾाढी कुराड़ी यफ जेका होड़ा भञूं वेठी आहे उहा बि चए थी सन्हड़ो वठी अचिजांइ त कुझु हवा लॻे। जॾहिं गैरत वही हाणे उभ ॾारींदड़ नारा हण गैरत न आहे उलमा वेठा आहिनि स्टेज ते आंखे ते ताक़त न आहे जो हिननि जे साम्हूं वेठो ॻाल्हाया पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 3 दफ़ा कसम खणी त बेगैरत जन्नत में त न वेंदो पर ख़ुशबू बि न चखंदो। अल्लाह करीम फरमायो पंहिंजे रहमत वारे क़ुरान मजीद में वला यज़रिबन बिअरजुलिहिन और जो कन में पढ़ंदड़ मायूं सब ॿुधो मुंहिंजो अम्मा न्याणियूं क़ुरान को फरमाए पंहिंजो पेर या पेर में अहिड़ो ज़ेवर बि न पायो उन जो ज़मीन ते पेर ज़ोर सां न हणो मथां उन जो आवाज़ ॿाहिरि वञे सदको वञा क़ुरान तुंहिंजे रहमत तो क़ुरान फरमायो या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़ा तव्हां क़ुरान खे ख़त्मे जे लाइ रखियो आहे क़ुरान आयो आहे इज़त सेखारण। 30 साल 22 गुज़रिया आहिनि न्याणी वेठी आहे चवे थो थधी मिटी आहे क़ुरान सां निकाह अथसि कबर सां निकाह अथसि पाण 70 साल जो कुराड़ो भिरवा भी अशियूं पिंपड़ियूं भी अशियूं ऐं घरवारी मरी वञेसि तॾहिं मिशड़ो चवेसि ॾाॾा ॿी शादी कंदे रिम कमज़ोर नट बुल्ट भी लूस थी विया अथसि सालन सर जा ठकाव रोड ते था ॿुधिजनि तो रूढ़ के जरूरत आए तो पुट के तो चो थदी मिटी थी तो ये लौतड़िया ते तो पिस्टल रखाई पढ़े भी कॉलेज पढ़े भी यूनिवर्सिटी में रहे भी हॉस्टल में हुजेस भी टच मोबाइल और तू चवे थदी मिटिया तो पो या नक को नहीं या पानी को नहीं तवज्जो हेॾे आ या होॾे आ हे रात जी मानी थव रात जी असांजो ख़ासि महिमान जॾहिं आयो न पोइ हंगामी हालतूं थींदियूं इन जे करे मां बि हाव जी बाहि मारे वठां पोइ स्टेट सेक्रेटरी मुंहिंजे अॻियां हे तूतरो बि खणी वेंदा। अल्लाह से फरमायो इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम बेशक ही क़ुरान ज़ियारत कयो सोने जी रात जे घर में जन ज़ियारत कई आहे बीठल वेही रहनि वेठल कदम कदम सुनी जन ज़ियारत कई आहे जन ज़ियारत कई आहे उहे थो ॾिसां जन ॾिठो आहे सोणे खे जन सोणे खे ॾिठो आहे न ॾिठो अथव त बसि वञो इहे वञी रेढ़ियुनि तो सामान वठो बसि मुंहिंजा बाबा खोड़ थी वियो तुंहिंजे नारे खे अल्लाह क़बूल करे एॾे तवज्जो कर वाह मुंहिंजा मिठा जमायत मां घणियूं ॾिठियूं पर हेड़ी न ॾिठी आहे हिकिड़े चवण सां सुरी आया अॼु असांजो माशरो सॼो बिगड़ी चुको आहे वरी सैलून ते ॾाढ़ीअ जूं डिज़ाइनूं ठहियल आहिनि हीअं कराईंदे तूतली या सनी कराईंदे या हीअं थींदो ॿुड़ी न मरंदो आहे रसूल जे सुन्नत सां मज़ाक कंहिं वॾेरे जे शहपर ते मज़ाक कर न ॾींहं जा तारा ॾेखारे सॼे मीरो ख़ान जी पुलिस सुबुह जो तो ते रेड कंदी त हे क़त्ल में घुरबल आहे न आहे दुआ कयो त रब असांजे मुआशरे खे ठीकु करे कीअं थींदो जॾहिं हर माण्हू पंहिंजे घर जे अंदरि सुन्नत शरीयत खे नाफ़िज़ कंदो शादियुनि में ऐं ग़मनि में नबीअ जो तरीक़ो आहे कोन्हे कुरान जो फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी
मीरो खान सिटीअ में घणियूं मस्जिदियूं हूंदियूं मोजो खान सिटीअ में 25 वरी लाड़काणो वरी कंबर वरी शहजाद कोट कची पुल सिजावल जुड़े जो इन सॼो मुल्क खणी वेंदो कोई दोस्त उथी करे चवे त कंहिं हिक मस्जिद में का माई बांग ॾींदी आहे त मां राति रही पवां सुबुह जो उहा मस्जिद बि ॾिसी वञा उन अधीअ अड़े सा ॻाल्हायो कोन था बांग सवाब या गुनाह भला हिकिड़ी अहिड़ी मस्जिद ॾेखारियो जंहिंमें जुमे जी नमाज़ का अधी पढ़ाईंदी हुजे आहे बि क़ुरान आहे बि नमाज़ आहे बि जुमे मुस्लमान जी माई आहे पर मुसले ते नमाज़ माइक्रोफोन ते बांग बाक़ी सूज़गीअ ते चढ़ी ऐं झुमरियूं हणंदी वञे त मुंहिंजे राणल जूं अखियूं ईअं जे बिले जा तारा उते वरी हे असांजो हमला अॻियों सुज़कीअ में 150 मणे जी तस्बीह कयो ॼण मीकाइल वेठो आहे मुंहिंजे 36 लखड़े जी छाती आहे 36 लखड़ूं पणिजी अचे पोइ महीने खां पोइ जॾहिं ज़ाल तूतली पढ़ियसि न ऐं पोइ तोखे चई त वञ होॾे ॿकरियुनि ॾे सुम्ह पोइ चइजांइ त 36 लखड़ूं आहे मुंहिंजे नूर चश्म जी छाती वाइज़ बि ॿुधे तबलीगा बि ॿुधे हर महीने हद कुले ते हर 6 महीने उमिरि जे लाइ थेलो खयूं थो वञे वरी जो ॾिस त पुट जे शादियुनि में उहो मांधणु मतल आहे जो शैतान खे बि ख़बर न अब हेॾे तवजो कयो नबी पाक 11 शादियूं कयूं घणियूं 4 न्याणियूं पढ़ायूं घणियूं समझार माण्हू वेठा हो अकुलमंद मतां को नौजवान दिल में गुस्सो करे त हे मुल्लो ॿाहिरों घुराए कंहिं मथे में हयो आहे मां मथे में न लॻो आहे तव्हांखे ॿ ॻाल्हियूं ॿुधाइण आयो आहियां जेके रहियल हो शादीअ खां अॼु इरादो कयो त सुन्नत मुताबिक़ कंदासीं अहिड़ी हा कई अथव जो तव्हांजे रोड ते ॿुधी हूंदो घणियूं न्याणियूं नबी सही पढ़ायूं अॼु जो वॾेरो भोतार पीर मुर्शिद मौलवी पेश इमाम सैयद चवे पियो त मां झंडीअ तो लथल आहियां मुंहिंजी न्याणीअ जे सानी मट कोई न आहे ओ कलमे वारो सॼी उम्मत जूं न्याणियूं हिकिड़े पासे मिठे मुहम्मद जे न्याणियुनि जो शान हाय फ़कीर हे तूं रखियो आहे इहो हाँ अखियूं खुलियल आहिनि सुभाणे ईअं न चवनि त अंधो मुलो बि मीरो खान में आयो हो मां अव्हांखे जाॻाइण आयो हा त अॼु हिन जलसे में अहद कयो त नबी पाक जी सुन्नत चेहरे ते रखंदासीं घरनि जे अंदरि लिबास इज़त गैरत वारो मियाँ हे अछियूं ॾाढ़ियूं हे पोड़ा अॼु जे करे मां मथे उघाड़ो थी वाइज़ कयां ऐं ॿाहूं निकितला हुजनि तव्हां त अॻे ॾिठो आहे या न ॾिठो आहे उस पासे में हाज़िरी लॻंदी आहे पर ज़रूरु चवंदो त अॻे त मौलवी साहिबु भलो हेॾे आयो हो हाणे अलाए कॾहिं खां वठी चंडे खे बीमारी लॻी आहे अॼु 3-4 घुमनि पिया चढे सां गोॾा बोॾा निकितल मां जो इशाए ते फैशन आहे नबीअ जी सुन्नत वधीक या फैशन आस्ते सां ॻाल्हायो हज़रत बिलाल पैगंबर जी सुन्नत पूरी कई मीरो खान वारो घुमे ज़मीन ते पियो मिठो मुहम्मद उन जे पेरनि जो आवाज़ जन्नत में पियो ॿुधे हुयो त ग़रीब मिस्कीन न उन जा दुकान हा न शॉपिंग मार्केट हा न वरी एॾो हसीन जमील हो न एॾा ऊचा कपिड़ा हा अॼु कपिड़ा ऊचा अॼु टोपियूं ऊचियूं अॼु शापर ऊचा अॼु मोबाइल ऊची गाॾी ऊची अञा नज़र करे से सभु शयूं ऊचियूं खिलो था अरे मुंहिंजा बाबा मिठा अॼु जेकॾहिं नज़र आहे त सॼी दुनिया जे ज़िंदगीअ ते आहे मुंहिंजे महबूब जे यारनि ऐं अहल बैतनि जी नज़र ई त आख़िरत जे मथां ई इन जे करे नबी जीअरे चयो त सभु जन्नती आहिनि तामो कहिड़ो आहे जंहिंखे पक आहे असां त ख़तमनि ते बीठा हो मरी वञी मौलवी साहिब वठी जो सॼे तालके जा मदरसे जा तालिब ख़तमू जो साईं तर बाबे खे जन्नत ॾे छा ॾे ट्रैक्टर मोजे मदरसे में हिकिड़ो आयो चईसि अबे जो ख़त्म हुआ 25 ख़त्म पढ़ाइजो घणा
मां जो 24 भी न चईं से 25 मां चयो नंढड़ा चिचू तालिब 25 पढ़ंदा चईं से महिरबानी कयो तो मां थोड़ो रुमाल ॾिनो वात खे चईं से खिलो था मां चयो एतिरो जो टिक ॿधी थी त 25 ख़तम भला पिणे खे जनम में ॾिठो थी छा हाणे माण्हुनि जो ख़तमनि ते ज़ोर आहे दॿे खे जन्नत पिणे सॼे शहर में व्याज खोरनि जो सदर हो कूड़ियूं शायदियूं ॾींदो हो कूड़ियूं मशीर थींदो हो ॿ नंबरी कंदो हो बद छोड़ाइप कंदो हो पथारीदारी कंदो हो हाणे सभु मुला मौलवी ख़त्मूं ॾियनि दॿे खे जन्नत रब ॾे त पुछण वारो कोई कोन्हे पर मूंखे नथो लॻे पियो जो जन्नत को दुकान तां भुॻड़ा वठणा न आहिनि जन्नत जे लाइ कुर्बानी खपे मां त पढ़ी आहे फिरी आयो आहियां साॻी जॻह ते धिकींदो थो हलां कम खे मथां ओचितो छापो न लॻे पढ़ूं क़ुरान अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत हाणे त शहीदनि जी बिरेला भरल आहिनि हिमू कालाणी बि शहीद आहे राजा ॾार बि जेको ॾांदु कढणु वञे कंहिंजे घर मां ऐं मालिक फैर कनिसि वञ सुबुह जो उज़र ते त पिणस बि रोए थो असांजो पुटु शहीद थी वियो कंहिं अधीअ में हथ विझे ऐं मालिक वठी ठुश कनिसि इहो बि शहीद आहे बाबा शहीद को रेड़ीअ तां सब्ज़ी वठणी न आहे शहादत जे लाइ घुरिजे थो जेको हेॾो थो रुसे घर खां उहो बि शहीद आहे दुआ कयो त रब शहादत जो मौत ॾे